अब आए वटे राशन ॾियूं था और मुझे फोटो कट जाए उते ठीक है। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। अबा ये मैं राशन वठो बाबा मैं फोटो कढाइणो आहे हिकिड़ो। अबा फोटो कढ थियो मूंखे ॾियो बाबा बस फोटो कढो न राशन हेॾे अच बाबा हेॾे अच। घणनि माण्हुनि जा फोटो कढंदो हे राशन पकड़ मां फोटो कढाईंदुमि। ये पाचको तो बियो खणी आ न साईं यो हे ते इन के ॾिनो न मां ए बाच का अंदर केड़ी खबर कंहिंखे छा आहे। ये राशन में बोरो आहे समझ फोटो कढाइणो। अबा फोटो कढ छोकरा थोड़ो लाग अची कर फोटो बाबा ओ हिते बाटे तस्वीरां कढ जाए। घणा फोटो कढंदे तूं असांजा हा निकरी बाबा चंगी तरह कढ जाए। साईं बस साईं भला हाणे केर सामान दे सामान लॻो अचो कढो नी फोटो कढाइणो आहे खाली। हा हाँ अॻिते तव्हांखे मिली वियो राशन ईअं सम्झो राशन मांखे मिली वियो तव्हांखे हे छड़ा 10-15 फोटो कढी असांजा फोटो कढाया अॻिते मथे मोकिलंदासीं त मां राशन विरायो आहे। हे त तू साईं असां गरीबन सां मजाक उॾारी पे तो हे असांजे जेको सो गुरबत में जेको असांजे जेको सो दिलनि सां खेॾी पे तो असांजे उम्मीदनि खे ज़लील पे तो करे यार ये कहिड़ो तरीक़ो आहे तुंहिंजो। माना जो नथा तज़लील था कयो अथियूं। हे फोटो कढाए मथे वेंदो मां राशन विरायो वेंदो मुंहिंजे किताब में होॾे खुदा कदो तूं मथे वेंदे राशन त मथे न वेंदो। राशन चवां थी रखी वञ फोटो कढिया थी 10-12 फोटो कढिया थी राशन रख मां छो का चवां थी इज्जत सां राशन खसेस। राशन कोन ॾींदो मां ॾाढा माण्हू आहिनि सुभाणे मां राशन कढिया सुभाणे असांजे घर में अची सॼो केनी ट्रैक्टरूं हलाए सॼो घर भर ड्राराए छॾनि ॻोठ में रहणो अथव रहणो नथव तो साईं पोइ राशन त ॾियो न भला तस्वीर कढी त असां वटि घर में अटो ई कोन्हे कुझु ॾियो त सही सड़ो न हथ न विझी राशन में हथ न विझी हिते पी रहो ॻोठ में लॻाए छॾींदो मां। माना हे रुगो असांखे धमकियूं ऐं ॾेखा हे ॾेई वठी ॾेखारे फोटो वॾा वॾा कढी वरी पोइ धमकियूं त ॻोठ ते बिल्डोज़र घर ते चाढ़ींदो मां रहणो अथव न अथव रहणो हाणे बसि इहो अची बचो आहे। हाणे इहे तस्वीरां हलंदियूं फेसबुक ते दुनिया इन तस्वीरनि खे ॾिसंदी त वॾेरे नूरदीन जेको आहे राशन विरायो आहे छा सम्झो साईं अलाह तुंहिंजी इज़त खे अञा वधाईंदो पर हाणे तूं फोटो कढ रहा भले सॼी दुनिया ॾिस अञा चवां थो त अलाह एतिरो ॾींदई जो तूं माना हर घर में गरीबनि खे राशन ॾींदे। हे हेॾियूं वॾियूं वॾियूं गाॾियूं वॾेरा नूरदीन हे सॼो ॾेखावा हिकिड़ो कटो खणी मुल्क जूं हुते त तस्वीरूं कढंदो फोटू कढंदो तो हुते मुल्क जा कहिड़े मुल्क 15 घरनि में अॻे वियो आहियां 15 घरनि वारनि को तस्वीरां कढी आयो आहियां वधि में वधि घर में तव्हां 17 माण्हुनि जो कढियो आहे अञा त 30-35 जो फोटो कढंदुमि। पाचको जो हिकिड़ो ई हलाईंदे सुबुह पाचको हिकिड़ो इहो बि वापसि वेंदो इहो बि कंहिं गरीब खे न ॾेईंदे पाचको वापसि खणी ईंदे रुगो फोटो माना ॾींदो वेंदे सोशल मीडिया ते। बाबा नाले में त असां वॾेरा आहियूं असां जहिड़ो गरीब को आहे अॻ में पंहिंजे घर जो राशन वेंदो। तूं ईअं ॻाल्हि करे त नाले में वॾेरो आहे अंदर में इब्लिस आहे तूं भले मूंखे लॾाए छॾ तूं अंदर में इब्लिस आहे। मां चवां थो घर खाली कराईंदो मां बिल्डोज़र हणाईंदो मां ईअं ॻाल्हाए थी ॾाढा छॾे न मां ॾाढा गरीब माण्हू असांजे घर में केॾीमहिल अटो आहे केॾीमहिल खाइण इहे हिननि जे ॾाढनि जे करे चवां था हथ मथे कयासे ॾाढो पुॼी न सघियासे ॾाढो अलाह पुॼंदी अलाह छोकरा काॾे वियो छोकरो पुॼंदे कोन अलाह कुल पुॼंदे अलाह तोखे अञा वॾी उमिरि ॾींदो अञा तूं हराम छाजे लाइ दुआऊं थो ॾेसे घुराया पुलिस कराए कंहिं केस में अंदर मां तोखे दुआ थो ॾियां अम्मा शहर इएं करे था सघनि तोखे पुलिस में खणाए थो सघे तोखे खणाए वेंदो त ॾुआरी आहे चोर आहे मां वतंदसि पिनंदी रुलंदी त को मुंहिंजी ॿुधंदो ई न हर जाइ ते फुरड़ो करे छॾींदो न। तॾहिं चवाई तो हिननि वॾेरनि सां नफ़ास न करे साईं अलाह फोटो निकतो वञी साईं हा अॻे वॾेरा हूंदा छड़ो नालो न हूंदो नूर मोहम्मद भले खणी बशीर मोहम्मद नालो हूंदो पर मुंहं में एॾो नूर नीमक जो अलाह जो टिमंदो वञे पियो ऐं तोखे खुदा मुंहं में को नीमक ई न ॾिनो। मूंखे लॻे थो तूं छोकिरो पंहिंजो अंदर कराईंदी आहे साईं मां सम्झां थो न साईं हो अम्मा थोरी जज़्बात अलाह खे तूं भला मूंखे पादर हणाइण चाहींदी आहे छॾ त भला हिननि ॾाढनि में छोर बि जेको खोदी पई थी साईं ॻाल्हि ॿुधो तव्हां तस्वीरूं खणो कटो बसि हाणे हल तस्वीरूं कढियूं अथनि न अलाह कंदो तव्हांखे अलाह सां अञा एतिरो हराम जो पैसो ॾींदो एतिरो हराम जो पैसो ॾींदो तव्हांजा पोयां बचड़ा बि पिया हराम खाईंदा। दुआ कयो हा साईं असांखे हराम न खपे ठीकु आहे इहो साईं किलो गेह जो त ॾेई आई साईं ओ साईं कारा
ओ बंदूक लगे एकड़ो किलो गे जो तो नहीं है इहो गिर मल्हाईंदो राति वञी नौकरनि खां पंहिंजे उज़बन ते तजला तरी त ॾे पियो इहो गिर खोले पंहिंजा खे मालिश कराईंदो मुंहं ते बि मल्हाईंदो मां थी चवां अहिड़नि वॾेरनि त मुल्क ख़राब करे छॾियो न अहिड़नि वॾेरनि जे करे चङनि भलनि वीचारनि जो नालो ख़राब थी वियो आहे बता सही ओ साईं चावर ॾेई जो रात जो ता मिठो मत ठाहींदासीं साईं